नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदा बिटिशा नेशनल प्रेस क्लब ते साबिक़ा टाउन चेयरमैन जदोजहद कमेटी जे अॻवान सैयद गदा हुसैन शाह पहुची प्रेस क्लब जे उहिदेदारनि ऐं दोस्तनि सां मुलाक़ात कई ऐं बिटिशा खे तालुके जो दर्जो ॾियारण लाइ सभिनी खे गॾु हलण लाइ पैगाम ॾिनो। उन मौक़े ते हिन जो चवणु हुयो त बिटिशा शहर सां मोहबत ऐं सियासी ज़रूर आहियां, लेकिन तहरीक में कंहिं क़िस्म जी सियासत या ज़ाती मफ़ाद न आहे। सिर्फ़ हिकु अज़म खणी निकितो आहियां त बिटिशा जा सहाफ़ी, कलमदान, लेखक, कानूनदान, आलिम या जेके बि सियासी समाजी तंज़ीमुनि सां वाबस्ता आहिनि, इन्हनि खे सिर्फ़ मुंज़िम करण लाइ त जीअं बिटिशा शहर सरकार लतीफ़ साईं जे शहर खे तालुके जो दर्जो ॾिनो वञे। वधीक उन मौक़े ते गदा हुसैन शाह चयो त मीडिया जे ताउन सां आऊं मखदूम जमील ज़मा, मखदूम महबूब ज़मा जिन खां असां मुतालबो कयो आहे, पर अफ़सोस त बिटिशा शहर खे तालुके जो दर्जो ॾियारण लाइ जिते मखदूम साहिबान पारां पंहिंजो वफ़द मोकिलीनि हा, पर हींअर ताईं असां सां कंहिं बि तरीक़े जो राब्तो न कयो आहे। वधीक उन मौक़े ते चवणु हुयो त असीं संदन वोटर्स आहियूं, शहर जा माण्हू रोड रस्तनि ते निकिरी आया आहियूं। असांजो सिर्फ़ हिकु ई मुतालबो आहे त बिटिशा खे तालुके जो दर्जो ॾिनो वञे, जेको असां पंहिंजो बुनियादी हक़ समझूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।